शहदादपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जी वबा फैलजण लॻी आहे। 5 ॿारड़ा उरड़ी सबब सिम्स अस्पताल शहदादपुर में दाख़िल आहिनि। डॉक्टरनि तरफ़ां इलाज हलंदड़ आहे। उरड़ी में वरतल ॿारनि में 10 सालनि जी ॿारड़ी मायरा, 2 साला हसन अब्बास, 5 साला ज़ैनब, 2 साला नवाब अली, मोहम्मद आरिफ ऐं 6 साला हुसैन अब्बास शामिल आहिनि। उरड़ी में वरतल 5 ॿारनि खे सिम्स अस्पताल में दाख़िल कयो आहे। अस्पताल में दाख़िल ॿारनि जे वारसनि मूजिब त सिम्स अस्पताल में इलाज मुआलजे जूं सहूलतूं अणलभ बणियल आहिनि, जॾहिं त उरड़ी जी वबा पखड़जण सबब शहदादपुर समेत भरपासे जे ॻोठनि में सरकारी तोड़े निजी अस्पताल में विख ते अताई डॉक्टरनि जूं खुलियल क्लिनिकुनि ते उरड़ी वबा जे मरीज़नि जी रश पिणु वधी वई आहे, जंहिं सबब मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं उरड़ी जहिड़े ख़तरनाक बीमारियुनि में वकोड़जण सबब सख़्त ताप खड़ियल आहे। होॾां राब्तो करण ते डॉक्टर सिम्स अस्पताल बशीर अहमद जमाली ॿुधायो आहे त उरड़ी वबा में वरतल मरीज़नि लाइ सिम्स अस्पताल जे ॿारनि जे वार्ड में अलॻि वार्ड क़ाइमु करे उरड़ी वबा जो बाक़ाइदगी सां इलाज करण सां गॾु दवाउनि समेत समूरी सहूलियतूं मौजूदु आहिनि। उरड़ी वबा ते कंट्रोल करण लाइ कोशिशूं वरतियूं पियूं वञनि।